असांजे माहौल में केतिरा ई माण्हू आहिनि जेके सिगरेट जा आदी आहिनि ऐं इहा त सभु कंहिंखे ख़बर आहे त सिगरेट जा नुक़सान केतिरा आहिनि। मुख़्तलिफ़ कैंसर जे मर्ज़नि खे छॾे करे बि जेकॾहिं ॾिसिजे त सिगरेटनि में मौजूदु तमाकू जो छिकियल धुओं जेको असां पंहिंजे अंदरि ॻींदा आहियूं उन मां 90% निकोटीन उन वक़्तु ई जिस्म पंहिंजे अंदरि जज़ब करे वठंदो आहे। चवण जो मतिलबु त सिगरेट में जेका निकोटीन मौजूदु हूंदी आहे इहा असांजो जिस्म 90% पंहिंजे अंदरि फौरी तौर ते जज़ब करे वठे थो। भली बाद में धुओं असां जिस्म खां ॿाहिरि बि कढूं पर निकोटीन जिस्म खां ॿाहिरि न आहे निकिरंदी। ख़तरनाक ॻाल्हि इहा आहे त भली जो को सिगरेट पीअणु छॾे ॾिए पर इहा निकोटीन उन जे जिस्म मां न आहे निकिरंदी जेका हू पंहिंजे जिस्म में जज़ब करे चुको हूंदो आहे। भली जो तव्हां सिगरेट न पीओ पर इहा तव्हांजे जिस्म में मौजूदु ई रहंदी आहे। सिगरेटनि जो धुओं सिधो संओं फिफड़नि में ॼमंदो आहे या उन्हनि खे नुक़सानु ॾींदो आहे। रत जे नालियुनि ऐं रत जे सेलनि में ऑक्सीजन जी जाइ ते धुएं जो हुजणु पंहिंजी जाइ ते ख़तरनाक पर फिफड़नि में धुएं जो हुजणु साह खणण में तकलीफ़ जो सबबु बणिबो आहे। हाणे तव्हां सोचींदा हूंदा त इहे त ख़ौफ़ ॾियारण वारियूं ॻाल्हियूं आहिनि, इन में ख़ुशख़बरी कहिड़ी थी। इहे ॻाल्हियूं वाक़ई ख़ौफ़ ॾियारण ऐं ॻणती जोॻियूं आहिनि। ख़ुशख़बरी इहा आहे त तव्हां पंहिंजे जिस्म मां इन निकोटीन खे कढी पंहिंजनि फिफड़नि खे साफ़ु करे सघो था। थी सघे थो कुझु माण्हुनि खे इहा ॻाल्हि एॾी वॾी न लॻे। हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं तव्हांजे फिफड़नि ते ॼमियल धुएं ऐं निकोटीन खे ॾिसिजे त इहा तव्हांजे मौत जो बि सबबु बणिजी सघे थी। भली जो मौत जो सबबु न बणिजे पर इहा तव्हांजे फिफड़ खे नुक़सानु ज़रूरु ॾींदी आहे। पर जेकॾहिं इन जाइ ते तव्हां पंहिंजे फिफड़नि खे सिगरेटनि जे धुएं ऐं निकोटीन खां साफ़ु कयो त इहो कंहिं बि हवाले सां नई ज़िंदगी खां घटि न आहे। इन लाइ तव्हांखे कुझु खाधनि जी चूंड करणी पवंदी। तव्हां पंहिंजी खुराक में एंटी ऑक्सीडेंट खुराक जो इस्तेमालु जहिड़ोकि साई चांहि, चुकंदर, सूफ़, संगतरो ऐं लीमो वग़ैरह करे बि फिफड़नि खे साफ़ु करे सघो था। इहे शयूं तव्हांजो मेटाबॉलिक रेट वधाईंदियूं आहिनि ऐं तव्हांजे जिस्म खे थियल नुक़सान जी मरमत करे उन्हनि खे ॿीहर बहाल ऐं नओं कनि थियूं। इन खां सवाइ हिकु अहिड़ी चांहि आहे जंहिंजो इस्तेमालु तव्हांजे जिस्म मां निकोटीन खे ख़ारिज करण जो वॾो सबबु बणिबो। इहा आहे हैड वारी चांहि। इन चांहि लाइ हैड जा 2 चिमिचा पिठल बसरु, 200 ग्राम सुंढ जो हिकु टुकड़ो। हाणे इन्हनि टिनी शयुनि खे थोरे पाणी में विझी थोरी देरि ताईं उॿारियो। थधो थियण खां पोइ इन पाणी खे ॾींहं में रुॻो 2 भेरा इस्तेमालु कयो। हैड में सरक्यूमिन नाले जुज़ मौजूदु हूंदो आहे जेको तव्हांजे जिस्म मां ज़हरीला मादा ख़तमु कंदो आहे ऐं जिस्म खे अंदरां साफ़ु कंदो आहे। सुंढ जूं ख़ासियतूं त सभु कंहिंखे ख़बर आहे। असां बि हिते केतिरा ई भेरा ॿुधाए चुका आहियूं। पर सुंढ में उल्टी घटाइण जी बि ख़ासियत हूंदी आहे जेका जिस्म मां निकोटीन जे ख़ात्मे खां पोइ घणे क़दुरु माण्हुनि खे आम तौर ते ईंदी आहे। पंहिंजो हिकु हथु मादे ऐं ॿियो हथु सीने ते रखो। हाणे साहु अंदरि खणंदे मादे वारे हथ खे थोरो मादे ॾांहुं दॿाए उनखे आहिस्ते आहिस्ते मथे आणियो ऐं साहु ॿाहिरि कढणु वक़्तु हथ जो दॿाउ घटाईंदा इनखे हेठि साॻियो ई मादे वारी सतह ते आणियो। साहु आहिस्ते आहिस्ते खणो। अहिड़ी एक्सरसाइज़ घटि में घटि 3 खां 4 भेरा कयो त तव्हांजे जिस्म मां निकोटीन निकिरी वेंदी ऐं फिफड़ साफ़ु थी वेंदा। इन सां गॾु तव्हांखे निकोटीन मिलियल शयुनि खां बि परहेज़ करणु घुरिजे जेके तव्हांजे फिफड़नि खे साफ़ु करणु ऐं सही नमूने कमु करण खां रोकींदियूं आहिनि। घणे खां घणो पाणी पीओ छो त पाणी तव्हांजे जिस्म खे थियल नुक़सान खे तकिड़े सही करण जूं ख़ासियतूं रखंदो आहे। तव्हांजो जिस्म हाइड्रेट रहंदो ऐं डेटाक्सिफिकेशन में सवलाई थींदी। इन सां गॾु रोज़ु वर्जिश कयो। इन सां रत जा वाहकुरा बहितरु थींदा आहिनि ऐं तव्हांजे जिस्म जे निकोटीन पघर जे ज़रिए निकिरी वेंदी आहे। अहिड़ा वर्जिश ऐं ॿिया अमल एतिरा फ़ाइदेमंद आहिनि जो जेकॾहिं तव्हां हफ़्ते में 1 भेरो सिगरेट पीअंदड़ आहियो त तव्हांजे जिस्म मां निकोटीन 2 खां 3 महीननि ताईं निकिरी वेंदी। पर जेकॾहिं तव्हां रोज़ु सिगरेट पीअंदा हुआ त तव्हांखे इहा निकोटीन जिस्म मां कढण जे लाइ तव्हांखे 1 साल लॻी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां सिगरेट बि पीओ था छॾियो नथा तॾहिं बि तव्हांखे इहे अमल रोज़ु न त 1 न 2 ॾींहं ज़रूरी अख़्तियार करणु घुरिजनि। इहे तव्हांजे फिफड़नि खे साफ़ु कंदा रहंदा। इहो अमल आहे त हिकु पासे खां फिफड़नि खे ख़राबु करणु ऐं ॿिए पासे साफ़ु करण जो मतिलबु सफ़ाई जो फ़ाइदो त न थींदो पर पोइ बि तव्हां असांजे चवण सां सिगरेट बंदि त नथा करे सघो। घटि में घटि इहे अमल करे फिफड़नि खे साफ़ु कयो जेको तव्हांजी सिहत लाइ तमामु फ़ाइदेमंद आहे। उमर कोराई मीरपुर माथेलो।